अॻिते वधंदे अहम ख़बर वटि पहुचाईंदासीं। शिकारपुर जे रुस्तम वारे इलाइक़े में अगवा थी वियल ॿ नौजवान असदुल्ला आराइन ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जॾहिं त SSP पारां वरितल 48 कलाकनि जी मोहलत बि ख़त्म थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं त शिकारपुर जे रुस्तम वारे इलाइक़े में अगवा थी वियल ॿ नौजवान असदुल्ला आराइन ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। SSP पारां वरितल 48 कलाक जी मोहलत बि ख़त्म थी वई आहे। मुखबिरनि जे वारसनि पारां सुभाणे धरणे जो ऐलान कयो वियो आहे। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त शिकारपुर जे रुस्तम वारे इलाइक़े में अगवा थी वियल ॿ नौजवान असदुल्ला आराइन ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। अहम ख़बर वहां पहुंचाए रहिया आहियूं। शिकारपुर जे रुस्तम वारे इलाइक़े में अगवा थी वियल ॿ नौजवान असदुल्ला आराइन ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जॾहिं त SSP पारां वरितल 48 कलाकनि जी मोहलत बि ख़त्म थी वई आहे। नाज़रीन, मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त शिकारपुर जे रुस्तम वारे इलाइक़े में अगवा थी वियल ॿ नौजवान असदुल्ला आराइन ऐं शाहिद कुरैशी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। SSP पारां वरितल 48 कलाक जी मोहलत बि ख़त्म थी वई आहे। इन हवाले से असां खानपुर में राब्तो कयो अकबर इंतवाबी सां। जी अकबर, वधीक छा अपडेट्स आहिनि? हाँ जी, शेखापुर जिले जे रुस्तम शहर मां 10 ॾींहं अॻु ॿ नौजवान असदुल्ला कुरैशी ऐं जेको खणी विया अगवा थी विया, उन लाइ SSP शिकारपुर पारां 48 कलाक मोहलत ॾियण बावजूदि उहे हिन महिल न मोटिया, जॾहिं उनजो फोटो सुभाणे पूरो थींदो। जेके सुभाणे रियाज़ चाढ़ियो तस्कम जी अॻुवान ऐं ॿिया शहरी ऐं वास सुभाणे शिकारपुर जे बाईपास ते ॾाणो हणंदा, जंहिंजे वास मोहम्मद लिहारी। ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।